सवड़ियों कढा सियारो भी आयो रात जो लुस्का थी पई रंदो शीन पवा बीमार वो घर जी के रुकंदो में जी के रुकंदो हिन में अफ़ाल भी आहे न जो मां बीमार छा त कुझु करनि। ओ आई मोरज़ादी आई एॾो माका बि तका पथरणी का सवड़ कढ रात जो पोयों पहर थिए थो त मूंखे सीउ थो वठे पियो। रोज़ सोचां थी ॾींहुं थिए त सवड़ जा कढां यार पथरणी पर गिदड़ वांगुरु माखो बि ॾींहुं थिए थो त ॻाल्हि विसरी थी वञे पई। वरी राति जो गिदड़ खे बि जीअं सीउ वठे त चए सुभाणे ॾरे हणंदुमि ॾींहुं थिए त वरी छुटो मां सां बि उहा कार। चाचे तो वारी पेटी जे मथां लटनि जो ढेर पियो आहे वसला हेॾे होॾे शिया त पोइ तोसां केरु मुंहुं ॾींदो। आई जंहिंसां तव्हांजी लॻे ॻाल्हि आहे इहा न त ॿ पुच खट तो लाहे रखंदी त मरी त कोन वेंदी आहे। हुजां मां पाण कढण जहिड़ी त तव्हांजी मोथाजी न कढां। अलाह धीअ त ॾिनी पर हयाती न ॾिनईसि हुजे हा त मुंहिंजो नंगु खणी आहे न। असां बि आई वसु था कयूं निड़ी जी रत था ॾियूं बि त क़बूल त न आहियूं न। हा मुंहिंजा नंग खणी खणी थकी आहे तूं शकी बि नथी थिए इहो ॻाल्हाईंदे। शकी मां छो छा मानी टिकी लटो कपिड़ो केरु थो करे तुंहिंजो ॿिए हफ़्ते तुंहिंजा हंध टपड़ थी धोआ रिलियूं थी धोआ पई रिलियूं धोअण सवलियूं आहिनि न। निमाज़ जो वज़ू कंदी आहे बि त कौरो मां भरे आणे ॾींदी त मां कॾहिं ॿियो को आणे ॾींदो थी। अञा मां छा कयां तुंहिंजे का पाण खे बंदूक त कोन आणंदसि। करे थी त ॻाए बि था थी कहिड़ो तूं मूंखे जीव करे छॾियो आहे। जेतिरो जीव कंदव त ओतिरो मां बि कंदीमांव न। जेॾी महिल उथां थी त नथी छॾे बुनियादु नथी छॾे नसुलु जाॾो अचई त ओॾो थी ॻाल्हाए इहो बि नथी सोचे त सॼो ॾींहुं लोड़े थी पई। हीअ कुती बि इंसानु आहे मां त थकल टुटल हुजे न न पराई ॼाई ते किसास थोरी कबो आहे धारी आहे न गॾाई वांगुरु वांगर वहाएसि। सवड़ियों पथरणी जो कढी ॾियां त छा खां परे पऊं आहे। हे ढेगू लटनि जो मां काॾे कयां आकेली मां चापुड़ झले बीहां थी न। तव्हां जूं पेटियूं आहिनि असली लोह वारियूं पुराणे दौर जूं मां में हाणे आई एतिरो साहु कोन्हे त मां झले बीहां हिकिड़े हथ सां ॿिए सां वरी तव्हांजी सवड़ियूं कढां। आई पंहिंजी ते पोइ त दरिया मां सुई बि ॻोल्हे आणे ॾींदव जे न त पोइ पेटी मां सवड़ कढण बि ॾुखी आहे। हिकु ॻाल्हि चवां कंदव। हा चओ। इहा शीशे वारी गुॾी मूंखे ॾेई छॾियो पई त आहे तुंहिंजी आहे मां खणा हितां। छो तूं छा कंदी हुअसि। ईअं खेॾंदीमांसि। ढेबरी हे तुंहिंजी खेॾण जी उमिरि आहे पोइ छा आहेसि। हाणे तूं शादीशुदा आहीं कुझु सिख अम्मा खां घर जो कमुकारु करणु सिख। मासी डोज़र छिती आहे इलाही हर ॻाल्हि में दड़का ॾींदी आहे। मासी ढेबरी अम्मा खे अम्मा चवणु सिख। अम्मा त हिकिड़ी हूंदी आहे निमखणा हुनजे दड़कनि में बि प्यारु हूंदो हुयो हुनजी मार बि संवार हूंदी हुई पाण भली केॾो बि बेइज़तो कंदी हुई ॿियनि जी लूंहं बि न सहंदी हुई मुंहिंजे करे ॾाढी वसाई सां झेड़ो कंदी हुई। चपू अम्मा खे इलाही प्यारो आहे। अम्मा चवंदी हुई त चपू मुंहिंजो वारिस आहे ऐं पुढ़ाइप जो सहारो आहे पर हूअ चपू सां बि विड़ी पवंदी हुई। हिते अम्मा वारो प्यारु किथे आहे। हिते त मासी डोज़र एॾा ॻोल्हा में आहे त कॾहिं मां का ग़लती कयां ऐं हूअ मूंखे दड़का ॾेई या कावड़ करे। हे तुंहिंजा पेका थोरा आहिनि ढेबरी हे तुंहिंजा सावरा आहिनि ऐं पेकनि ऐं सावरनि में थोरो फ़र्क़ु त हूंदो आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे ऐं इहो हर जॻह ते आहे। थी सघे थो हर जाइ ते हुजे पर मां अहिड़े माहौल में छो रहणु चाहींदुमि जिते मूंखे सेखारण खां पहिरियां मूंखे दड़का मिलनि जिते मूंखे हमेशह इहो महसूसु करायो वञे त मां हिते ॿाहिरि ई आहियां जिते मूंखे इहो महसूसु करायो वञे त मूंखे हिते आणे हुननि मूं ते केॾो वॾो अहसान कयो आहे। तोखे पेके छॾे अचां उते रहो पंहिंजा रवैया न मटाईंदासीं बाक़ी तोखे कढी छॾींदासीं। मां काॾे वेंदुसि हाणे सभु मूंखे ई बुरो चवंदा ग़लति सम्झंदा ताना टोक ऐं 100 ॻाल्हियूं। अम्मा जे हथनि खे कलायूं छाकां ॿधियूं थी। मासी छेड़ा थी त पिया जे हथ ख़राबु न थियनि हिन करे चाढ़ियूं कयूं। आई मूंखे बसि आहे तुंहिंजे कम खां ई कल्ह ई हथनि ते चाढ़े ऐं तूं छेड़ा थपींदी उहे वरी भित ते चिंबड़ंदा जहिड़ी अंधी सावरे तहिड़ी पेके तूं कमु मूंखे कंदीअ बि ॼणो न करण जहिड़ो। मां त न धीअ जो सुखु वरितो न तूं ई मूंखे सुखु ॾिनो। मुंहिंजो बि अलाह हुआ जेसि ताईं श्री में साहु आहे त कंदसि पई मां कयां थी पाण। तूं कंदीअ पोइ असां ॾिसंदासीं।
मां ग्रेजुएशन इन खां कई न त सावरनि में वञी करे ऐं छेड़ा थपींदसि 16 साल पढ़ी पढ़ी असाइनमेंट्स करे बोरिंग लेक्चर ॿुधी प्रेज़ेंटेशन्स ॾेई इम्तिहान ॾे ऐं आख़िर में वरी भितनि ते छेड़ा थपे। वाओ व्हाट अ लाइफ, हीउ मुंहिंजो ख़्वाबु हुयो। माई ड्रीम केम ट्रू। ओ माई गॉड, आई एम थपिंग छेड़ास। आई एम सो हैप्पी, आई एम सो सेटिस्फाइड विद माई लाइफ। अम्मा ढेबरी किथे आहे, नज़र न पई अचे? डियर सन, तुंहिंजे लाइ मानी पचाइण जे लाइ चयोमांसि, ओॾे वई हूंदी। ही वठो मानी, मां पंहिंजी कुंवारनि हथनि सां तव्हांजे लाइ ठाही आहे। अम्मा हे मानी पचाई थी या ढोर जी ज़बान? भला पहिरियों दफ़ो मानी विधी थी छा? मासी पहिरीं मानी तए तां छॾी पई, पोइ मां हे ॿी विधी आहे। ओ वाओ, सो नाइस ऑफ यू। I see with my eyes, I hear with my ears। मना तू पहिरियों दफ़ो मानी विधी आहे? भला अॻे घर में को कमकार कंदी आहियां, हिते शुरू कयो थी हाणे? न मासी, सुबुह जो चांहि पापा खाईंदा हुआसीं ऐं मंझंदि जो अम्मा चांवर कंदी, राति जो मानी कंदी। मूंखे टाइम किथे हूंदो कुझु बि करण जे लाइ। ओ आई सी, इट मीन्स तुंहिंजी माउ तोखे नर डॾो करे पालियो आहे। पोइ त तुंहिंजो कसूर न आहे, तो वटि टाइम ई न हूंदो। तूं रांदूगर हूंदी, तुंहिंजे रांदियुनि में कमुकार हूंदो। मां कल्ह निमखिणे जा कपिड़ा ॻोल्हण वई मां सेफ में, तुंहिंजी ॻंढि पई हुई। मां चयो मतां इन में हुजनि, खोलियां त उन में चिदा गुॾियूं, हिकिड़ो त पूपरी वारो गुॾो। मां चयो हीअ काथो पूपरी थी वॼी पई? माना इहो तूं हिते वरिता आहिनि या भुल में खणी आई आहे, कन ओॾो ॼाणे वाणे असां का समर पाण सां गॾु खयूं आई आहे। छो मासी, गुॾियुनि खेॾण में को गुनाह हुआ छा? मानी बि आहिस्ते आहिस्ते सिखंदमि, भला हिकिड़े ॾींहं में को मुला थींदो आहे छा? वाह वाह, हे मना तुंहिंजो पहिरियों दफ़ो मानी विधी आहे। भला अॻ में घर में को कमुकार कंदी आहियां कन न कंदी आहियां? वाह 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 वाह, अॻ में भला तूं घर जो कमुकार न कंदी आहियां छा? मानी त खणी तुंहिंजी पहिरियों दफ़ो आहे। वाओ, आई सी विथ माई आईज़, तूं मानी पहिरियों दफ़ो पचाई आहे। भला अॻे घर में कमुकार कंदी आहियां कोन कंदी आहियां?